सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक नाम जा सिर्फ चंद लफ्ज़ मुतवाजे सामने तिलावत किया। रब्बुल आलमीन जल्ल जलालहु जल्ल शानु फरमायो तो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहु, ऐं उहे माण्हू जेके उन सां गॾु आहिनि। अल्लाह वीर सां, अल्लाह जे रसूल सां, अल्लाह जे हबीब सां गॾु आहिनि। मईयत गॾु हुजण इहो अहिड़ो एहसास आहे, इहो अहिड़ो शरफ आहे, इहो अहिड़ो शान आहे। पूरी उम्मत इबादतूं करे, रियासतूं करे, जुहद करे, सॼियूं रातियूं जागे, जिहाद करे, पूरी ज़िंदगी अल्लाह जे बंदगी में गुज़ारे, पर उन माण्हू जे मकाम दर्जे खे केर बि पहुची नथो सघे जेके वल्लज़ीन मअहु, जेके मदीने वारे साईं सां गॾु। सुभान अल्लाह। ते जेड़ो कुनल पाण तेड़ी सिटरा साथ। ये चूंड अल्लाह पाण कई। सुभान अल्लाह। जेके मदीने वारे मीर सां गॾु थिया, ये खुद गॾु न थिया, अल्लाह पाण गॾु कई। सुभान अल्लाह। आलम अरवाह में रूह सभिनी जा रब गॾु खलकिया हुया। को केड़े जमाने में तो पैदा थिए, को केड़े शहर में, केड़े इलाके में, केड़े खिते में फैसलो तो इहो रब जी तरफां थी। को कोटड़ी में पैदा थियो, को मातली में, को सदियों अॻ में, को सदियों बाद में। या अल्लाह जी चूंड जेके जेड़े जमाने में पैदा करे, जेके जेड़े इलाके में पैदा करे, जेके जेड़े शहर में पैदा करे, या अल्लाह जी मर्जी है। पर ये केड़ा खुश नसीब हैं जिनके अल्लाह चूंडे मुहम्मद मीर जे शहर में, मुस्तफा जे जमाने में, मदीने वाले मीर सां। समझो था? वे जेके गॾु हुया, हिकड़ा त मदीने वारे साईं जा बच्चा, अहल बैत, ज़ुर्रियत, इतरत, मुस्तफा करीम जा जो घरवारियूं, महबूब जा पुट, मुस्तफा जी न्याणियूं, मदीने वाले साईं जा जेके मोमिन चाचा, मदीने वाले साईं जा घर वारा, न्याणियूं, न्याणी जो औलाद हसन ऐं इमाम हुसैन। मौला अली शेरी शरीफ
ये सब वल्लज़ीन मअहू में शामिल है। प्यारी हुजूर जा असहाब, अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी, मौला अली, तलहा, जुबैर, सलमान फारसी, अबू हुरैरा, सुभान अल्लाह। आणि 80 सदियों बाद में पैदा थिया सी। असां के हुकुम असां जे दीन जो हिस्सो आ तो मुस्तफा जे घराणे सां भी प्यार, मुस्तफा जे असहाबन सां। सुभान अल्लाह। छो त निस्बत मदीने वारे साईं जी आ। ये घराणो आ त कंहिंजो, ये असहाबी आ त कंहिंजो, मदीने वारे साईं जो। ऐं जिन खे मुस्तफा करीम प्यार ॾिनो, असां उन्हनि खे प्यार ॾींदासीं। हदीस आ हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आ त हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो। सुभान अल्लाह। के जो लैत अन्नी लक़ैतु इख़वानी, हाओ जे मां पंहिंजे भाइरनि सां मिला। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो फरमाए त ये लैत अन्नी लक़ीतु इख़वानी, हाओ जे मां पंहिंजे भाइरनि सां मिला। फ़क़ाल अबू बकर या रसूल अल्लाह नहनु इख़वान। असहाबन अर्ज़ कयो, हज़रत अबू बकर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह असीं तव्हांजा भाइर न आहियूं छा? सुभान अल्लाह। असीं तव्हांजा भाइर न आहियूं छा? क़ाल ला, पाण फरमाइनि न तव्हां मुंहिंजा भाइर न आहियो। ला अंतुम असहाबी, तव्हां मुंहिंजा असहाब आहियो, मुंहिंजे सोबतुनि में वेहण वारा आहियो, मुंहिंजी ख़िदमत में वेहण वारा आहियो, मुंहिंजा भाइर न आहियो। इख़वानिल्लज़ीन लम यरोनी वसद्दक़ू बी, मुंहिंजा भाइर उहे आहिनि जन मूंखे ॾिठो न हूंदो वरी मुंहिंजी तस्दीक कंदो। वअहिबूनी, ऐं मूंसां मोहबत रखंदा। हत्ता इन्नी लअहब्बु इला अहदिहिम मिन बलदिही व वालिदिही, उहे मुंहिंजा भाइर बाद में ईंदा जे उन्हनि मां को माण्हू मूंसां एॾी मोहबत रखंदो जो पंहिंजे बचनि खां वधीक मोहम्मद सां प्यार रखंदो, पंहिंजे पीउ माउ खां वधीक मोहम्मद सां प्यार रखंदो। ये मुंहिंजा भाइर कोई ते अचण वारा ये जमात। सच्ची ॿुधायो मुस्तफा सां प्यार अथव? सही सही ॿुधायो, मदीने वारे सां प्यार आहे। साईं फरमायो त उन्हनि मां के को अहिड़ो माण्हू हूंदो जो चाहींदो त पंहिंजो पीउ, पंहिंजी माउ, पंहिंजो बच्चा, पंहिंजा पुट, पंहिंजूं न्याणियूं, उन्हनि खां बि मूं मोहम्मद सां वधीक प्यार। ऐं कसम सां थो चवां त मूं अहिड़ा माण्हू हिन दौर में ॾिठा जेके मुंहिंजे नबी सां पंहिंजे बच्चनि खां बि वधीक, पंहिंजे पीउ माउ खां बि वधीक, हर शइ खां, हथा के पंहिंजी जिद जान खां बि वधीक अलाह करे असांजो शुमार बि आमीन। ऐं साईं करीमन फरमायो त लैत अन्नी लक़ीतु इख़वानी,
खाओ जे मां इन्हनि जी ज़ियारत कया इन्हनि सां मुलाक़ात कया जे तव्हां खे मुस्तफा जी मोहब्बत आहे त मदीने वारो बि चए त मां बेसर खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ॿी रिवायत जा लफ़्ज़ आहिनि क़ालू या रसूल अल्लाह नहनु इख़वानुक असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असीं तव्हांजा भाइर आहियूं क़ाल अल्लाह पर फरमाइनि न अंतुम असहाबी तव्हां मुंहिंजा असहाबी आहियो अला तुहिब्बु या अबा बकर क़ौमन अहब्बूक बिहुब्बीका अबू बकर अहिड़ी क़ौम ईंदी जेका तोसां मोहब्बत रखंदी मुंहिंजी मोहब्बत जे करे अबू बकर सां प्यार उमर सां प्यार उस्मान सां प्यार मौला अली सां प्यार नबी जे घराणे सां प्यार छाजे करे मुस्तफा करीम जे करे साईं अहिड़ा मुंहिंजा उम्मती ईंदा सुभान अल्लाह वो साईं फरमाइनि त उहिब्बुहुम मां मोहम्मद को उन्हनि सां मोहब्बत अबू बकर जेके तोसां प्यार रखंदा न मां उन्हनि सां प्यार रखंदो ऐं हिकिड़ी रिवायत में वरी ई लफ़्ज़ आया आहिनि सरकार फरमाए मन अहब्बल्लाह अहब्बल क़ुरान जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो वो क़ुरान सां मोहब्बत रखंदो जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो चओ जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो वो क़ुरान सां मोहब्बत रखंदो वमन अहब्बल क़ुरान अहब्बनी जेको क़ुरान सां मोहब्बत रखंदो वो मोहम्मद करीम वमन अहब्बनी जेको मूसा मोहब्बत रखंदो अहब्ब असहाबी व कराबती यो मुझे असहाबन सां भी प्यार रखंदो मुझे अहल बैतन सां भी प्यार समझो पोचे जो सुभान अल्लाह जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो क़ुरान सां मोहब्बत ज़रूर रखंदो जेको क़ुरान सां मोहब्बत रखंदो जंहिंजे क़ुरान लछो आहे उन मोहम्मद मीर सां ऐं जेको मदीने वारे मीर सां मोहब्बत रखंदो सो साईं फरमाइनि था मुंहिंजे असहाबन सां बि मोहब्बत रखंदो ऐं मुंहिंजे अहल बैतन सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो इन जे करे असां सुन्नी नबी जे घराणे सां भी प्यार रखंदा आहियूं नबी जे हर यार असहाबी सां भी प्यार सुभान अल्लाह ऐं असांजो ईमान आहे त उन्हनि सां मोहब्बत मुस्तफा सां मोहब्बत उन्हनि सां बुग़्ज़ अदावत कुदूरत दुश्मनी लानत जो हक़दार करे छॾी नबी जा सहाबी हड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती नबी जा सहाबी नबी जा सहाबी अदावत उन्हनि सां रखनि लानती नबी जा सहाबी अहल जन्नती 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 उन्हें जो नसो शान कुरान मतन राजी रब पाक रहमान जमायत रब्बानी उहा रहमती जो अहल जन्नती जन्नती
शायदी जो मलाइका लिखन था ये शायदी क़यामत में कम नहीं उन इंसान उल्फत नबी सां प्यार उन इंसान दावत दोज़ख तैयार दुनिया आखिरत में उहे नेमती रहन जन्नती नबी जा सहाबी नबी जा सहाबा ने तुझे को खिलाफो रुआ अकुल खा पिया तले मुहो ढोरुआ न हुंदा हिते हुते मुहे फरदी नबी दा सहाबी सदन सिक सीने में धन तारो तार सदाओं सहाबन असीं सब सहाबन सदा महाबती मते करे जो आयूं असां सब सहाबन सदा महाबती नबी जा सहाबी नबी जा सुभान अल्लाह बकर जे अलफ खावटी अली जी ये था केतरा सहाबिया न सालो सभिनी सा नबी जे घराणे सा मुस्तफा जे बच्चन सा हदीस ॿुधायो किताब जो नालो ar-riyadun nadara fi manaqib al-ashara जिल्द 3 सफ़ो नंबर 154 सुभान अल्लाह हदीस जो रावी या हजरत अबू बकर सिद्दीक फरमान नबी जो रिवायत अबू बकर सिद्दीक अकबर अन अबी बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु قال رأيت رسول الله صلى الله عليه وسلم अबू बकर तो चेत मुंह रसूलुल्लाह के अखिन सां सुभान अल्लाह जेतो अबू बकर सिद्दीक तो चेत मुंह मदीने वाले वीर के ॾिठो खय्यमा खैमतन वहुव मुत्तकिउन अला दौसिन अरबियतिन मदीने वाला साईं एकड़ो खेमो लगायो सुभान अल्लाह तंबू लगायो वियो वो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के हथ में अरबी नेज़ो हुयो नेज़ो जंग जो हथियार ते डट थींदी आहे न ये उछलाए हणबो आहे दुश्मन खे वो नेज़ो सरकार जे हथ में हुयो ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने नेज़े ते हीअं खेमे के दर ते अॻियों असहाबी पुठियां खेमो सुभान अल्लाह तसव्वुर कयो अॻियां अबू बकर अॻियां उमर अॻियां उस्मान अॻियां सहाबा ऐं पुठियां खेमो खेमे जे दर ते मदीने वारो मीर बीठो आहे साहब ने नज़म किथे हुंदी सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लबहा हसीन
सुन हबीब खेमे के दरवाजे थे वफिल खैमते खेमे में केरुयो उन्होंने बिठा अंदर से बिठा खेमे के दरते वफिल खैमते अली वफातिमतु वल हसन वल हुसैन करते तुझो नबी मुझो नबी अल्लाह जो नबी कायनात जो ताजदार जे खेमे के तरते चलवकर हुयो उन खेमे में 4 शख्सियतों हुयो पहली शख्सियत हुई मौला अली अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अमीरुल इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला काबे अंदर उन्हीं जी विलादत मस्जिद में उनकी शहादत मेरे उनकी इबादत रियासत ना मिली के केड़ी सहादत उनकी गली चली सीधी भली उनकी गली उनकी गली मुहाजरी सीधी भली इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन जो इमामुल अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला बात ज़हरा संदो है शोहर पंजतन चैन यारन गोहर बाबू हसनैन जो पाकु हैदर शान बरतर सखियाए सफदर खासे खुदा नूर हुदा तन मन फिदा सखा में बेमिसल सखा में बेमिसल इमामुल आरिफीन अली मौला अली मौला अली मौला चलो आपको मुझे जलसे दे नजर चेहरा बिस्तर में खुशी में बंद करता रह करता खुशी दीना करता बना के बना हुआ चित्ता शिकली बिछड़ी ये नाम को वकड़ है दो नहीं और में तो हर वकड़ चाहिए अली बोला खुदा जो सुभान अल्लाह खासे खुदा नूरुल हुदा तन मन फिरा सखा में बेमिसल
इमामुल आरिफीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला ओ शहर इल्म सदो मुस्तफा दरूनी जो मिठो मुर्तजा फैज़ुनी दो नबी दिल रुबा आई बनी दो अली मुजतबा आहे अली हक जो बली दिल पर दिली जो आहे अली हक जो बली दिल पर दिली वही असदुल्लाह वो नूरुल अमीन अली मौला अली मौला अली मौला जे बंजो जग में इल्म हिकमत थोड़ा उन जाम ने सारी उम्मत उन दिया है कि आदत सियादत बेमिसल शरफ उन जी शुजात महबूब हुआ मतलूब हुआ मरहूब हुआ जो महबूब हुआ झुकाई कर मुला देंगे जबीन अली मौला अली मौला अली मौला मुफिल खैमत अलीयुन खेमे में मौला अली हुयो ऐ अली जी रानी फातिमा नबी जी न्याणी जन्नती मालिकाणी सारी दुनिया दे औरतुन जी सरदार जिनके रब पाक चादर में मुस्तफा ढके और पाकीज़गी जो ऐलान जिनमें नए बन खतान टिंगाइया जेका ज़ात पाक व अशरफ शान वालिया वल हसन वल हुसैन सुभान अल्लाह कहने में मुझे मौला हसन मौला हुसैन सुभान अल्लाह चार शख्सियतों खेमे में पंची सात मुस्तफा जी खेमे जे दरते वाले सही साहबन बे निहारियो सुभान अल्लाह सदके वजा मुस्तफा सुभान अल्लाह उजरने खड़ी तन्हारी थो लखे मोहब्बत बहारा मारी थो उजरने खड़ी तन्हारी थो लखे मोहब्बत बहारा मारी थो ओ दिलूं सभिनी जूं तजियारी थो मिठा मदनी तुझी मुस्कान जब मुझे दिल पर जा निहारियो ऐं फरमायो या मअशरल मुस्लिमीन मुसलमाननि जी जमात के फरमायो अॻियों केरु हुया असाबी कोटड़ी वाला कौन है नासरी वाला या दादू हैदराबाद वाला कौन है ये सही फरमाया माशरल मुस्लिमीन ए मुसलमानों की जमात सुभान अल्लाह
ॿुधो अना सिल्मुन लिमन सालम अहलल ख़ैमत हरबुन लिमन हारबहुम सुभान अल्लाह ॿुधो जेको हिन ख़ैमे वारनि सां सुलियो कंदो मुंहिंजो उन्हनि सां सुलियो जेको हिन ख़ैमे वारनि सां जंग कंदो मुंहिंजो बि उन सां जंग जो ऐलान जेको ख़ैमे वारनि जो आहे सो मुंहिंजो आहे जेको इन्हनि जो आहे सो मुंहिंजो आहे जेको मुंहिंजो आहे सो हिननि जो आहे जेको ख़ैमे वारनि जो न आहे सो मुंहिंजो न आहे वो सही फरमायो वलियुन लिमन वालाहुम जेको हिननि ख़ैमे वारनि सां मदद कंदो मां मोहम्मद उन्हनि जो वली आहे सुभान अल्लाह वली माना वारिस सुभान अल्लाह वली माना मददगार सुभान अल्लाह वली माना हामी नासिर साईं फरमायो त मां उन्हनि जो मददगार आहियां उन्हनि जो वारिस आहियां जेको मुंहिंजे अली सां प्यार मुंहिंजे न्याणी सां प्यार मुंहिंजे हसन हुसैन सां प्यार रखे मां मोहम्मद उन्हे जो वारिस सुभान अल्लाह वो साईं फरमाए ला युहिब्बुन इल्ला सईदुल जद्द जेको इन्हनि सां मोहब्बत सिर्फ़ उहो ई रखंदो जेको पाक घराणे बि सुभान अल्लाह खुश नसीब घराणे बि हूंदो ऐं जंहिंजी जो नसब नस्ल पाकीज़ा हूंदो उहो ई इन्हनि सां सुभान अल्लाह ऐं इन्हनि सां बुग़्ज़ इन ख़ैमे वारनि सां बुग़्ज़ उहो रखंदो जंहिंजो नसब पाक बस मोहम्मदी के वजाहत में न तो सुभान अल्लाह ख़ैमे वारनि सां मोहब्बत उहो रखंदो जंहिंजो नसब सही सुभान अल्लाह ऐं जंहिंजी विलादत सही थी हूंदी उहो ई इन्हनि सां मोहब्बत रखंदो उहो रखंदो जेको सुभान अल्लाह असां जो इन ख़ैमे वारनि सां बि प्यार ख़ैमे वारे सां बि प्यार जेके ख़ैमे जे अॻियां बीठा जेके मदीने वारे साईं महशरुल मुस्लिमीन चयो जंहिं में सरे फ़हरिस्त अबू बकर जेको हली सॼो सुभान अल्लाह मां त हीअं थो चवां त इहो ख़ैमो जिते लॻो न उन ज़मीन सां बि असांखे प्यार इन ख़ैमे जे कपिड़े सां बि प्यार ख़ैमे जे रसनि सां बि प्यार ख़ैमे जे गिलनि सां बि प्यार ख़ैमे वारे सां प्यार ख़ैमे वारनि सां प्यार ख़ैमे जे अॻियां बीहण वारनि सां प्यार ख़ैमे जे अंदरि वेहण वारनि सां असां वटि जो आहे बचा असां वटि जो अमल कहिड़ा असां वटि इहो ई इत्तिसाक़ आहे नबी जे घराणे सां प्यार नबी जे असहाबनि सां असांजो अमल आहे इहो ऐं मदीने वारे वीर ख़ुशख़बरी इहा ॾिनी आहे त अल मरअ मन अहब क़यामत में तव्हां उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजो प्यार ख़ैमे वारनि सां प्यार अथव ख़ैमे वारे सां बि प्यार ऐं ख़ैमे जेके बीठा बस को इंशाअल्लाह उन्हनि सां गॾु जन्नत रहे महशर में उन्हनि सां गॾु हूंदा अल्लाह करे छॾ इन मोहबत खां रब परे आमीन अॼु दौर ॾाढो नाज़ुक अची वियो आहे कन के ख़ैमे वारे सां बुग़्ज़ आहे कन के ख़ैमे वारनि सां बुग़्ज़ आहे कन के ख़ैमे जे अॻियां वारनि सां बुग़्ज़ आहे कन के मदीने वारो मीर महशरुल मुस्लिमीन थो चवे तूं केरु थींदो उन्हनि जे ईमान खे तकड़ तोड़ण वारो
कि हिननि जा दुश्मन के हुननि जा दुश्मन के एॾे आङिरियूं एतिराज़ जूं खणियो वेठा आहिनि कि होॾे एतिराज़ जूं आङिरियूं खणियो वेठा आहिनि असांखे उन्हनि बुग़्ज़ रखण वारनि खां नफ़रत आहे असांखे प्यार आहे त महबूब मुस्तफ़ा जी ज़ात सां हुजूर जे घराणे सां अल्लाह कंदो इन मोहब्बत में जींदासीं इन मोहब्बत में रब बारक अल्लाह ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम